नाज़रीन, कराची का असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त जमात इस्लामी पाकिस्तान के मरकज़ी नायब अमीर ऐं अॻूणे MNA मौलाना असदुल्ला भुट्टो चयो आहे त दादूअ में अदी उमे रबाब जे ख़ानदान, कंबर में भेण फमीदा सियाल ऐं हाणे मलीर में वरी नाज़िम जोखियो जो बेदर्दी सां थियल क़त्ल मां महसूस थिए थो त सिंध में कानून नाले का बि शइ वजूद में न आहे। वॾो वज़ीर नाज़िम जोखियो जे वारसनि वटि लंघी वञणु सुठी ॻाल्हि आहे, पर हू मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ पंहिंजो किरदार बि अदा करे। शहीद नाज़िम जोखियो सरदारी निज़ाम आॾो कंधु झुकाइण खां इनकार करे होशू, शीदी ऐं दोदे सुमरे जे बहादुरी वारी तारीख़ वरजाई आहे। असां संदसि अज़ीमत खे ख़राज तहसीन पेश करियूं था। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन मलीर में बेदर्दी सां शहीद कयल नौजवान नाज़िम जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो ऐं ॿियनि वारसनि सां ताज़ियत जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे कयो। होॾां मरकज़ी अमीर जमात इस्लामी पाकिस्तान सिराजुल हक़ नाज़िम जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो सां टेलीफोन ते ताज़ियत ऐं ॻाल्हि थैंक यू सिराजुल हक़ साहब, थैंक्स, बहुत शुक्रिया। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बोल कंदे चयो त PPMPA जाम अवैस बाज़ार पारां नौजवान जे क़त्ल जे वाक़ियो ॻणतीअ जोॻो आहे। उन दर्दनाक वाक़े जी जांच लाइ आला सतही GIT जोड़ी वञे, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि जी साख वारनि ऑफिसरनि खे शामिल कयो वञे, छो त सिंध पुलिस पंहिंजे तकरारी रवैये सां सिंध जे अवाम में साख विञाए चुकी आहे। उन मौक़े ते JI यूथ सिंध जो नायब सदर डॉक्टर इम्तियाज़ फलारी, जमात इस्लामी ज़िले ठटे जो अमीर अल्ताफ़ मल्ला, मौलाना अताउर रहमान बलोच ऐं ॿिया अॻुवान पिणु साणनि गॾु हुआ।